Who is Rahman Rahim? Respected dear Baba, Assalamu alaikum. वालेकुम अस्सलाम सानी ठीक है सब ख्याल हो तो असन ठीक है तमाम हाँ अल्हम्दुलिल्लाह अॼु जी ॻाल्हि बोला हिन बैत सां शागिर्द लतीफ़ हिन बैत सां करणु चाहियां थी ॿार ॿोली हंज जी अंदरि करो कां ॿार ॿोली हंज जी अंदरि करो कां अहिड़ो थलो थां वञी छो न मोरो कजे इहो इंतहाई तव्हां शाह साहब जो अज़ीम बैत ॿुधायो आहे त ॿार ॿोली हंज जी अंदरि कारो कां साईं सची ॿुधायां तव्हांखे हिन दौर में तव्हांखे अहिड़ा हिकु न हज़ार मिसाल मिलंदा जेके तव्हांजे रूटीन लाइफ में तव्हांखे मिसाल नज़र ईंदा चाहे उहो तव्हांजे अज़ीज़नि में हुजनि चाहे तव्हांजे ग़रीबनि में हुजनि चाहे तव्हांजे दोस्तनि में हुजनि चाहे तव्हांजे जेका तव्हांजी महफ़िल में ॿार ॿोली हंज अंदरि कारो कां माना जेकॾहिं हंज पखी आहे और तमामु मोहतरम तमामु नाज़िक ऐं नफ़ीस पखी आहे ॿियो ॼणो त ॿाहिरि ॿोली हंज जी अंदरि कारो कां छा आहे कां को ख़राबु पखी कोन्हे अलाह साईं जेके पखी शयूं ख़लकियूं आहिनि ॾाढी सुठियूं ख़लकियूं आहिनि उनमें कां सुठो पखी आहे कां न्यापा खणी ईंदो आहे कांगल आहे दोस्त आहे सभु शयूं पर कां शरारती आहे कां में कुझु न कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना जंहिंसां उन पखी हंज पखी ऐं गांव जी चवण था ॾिसंदा आहियूं त हंज पखी जी जेको ख़ासियतूं वधीक आहिनि पोइ इंसान छा हुजे इन बैत जो मज़हर जी माना जी मतिलबु उहो इहा आहे त इंसान जहिड़ो अंदरि हुजे ॿाहिरि ॿेड़ो हुजे मिसाल आऊं चवां त शानी तव्हां तमामु सुठा आहियो पर उन खां पोइ वरी आऊं ॿाहिरि वञी चवां त शानी एॾी होशियारु त कोन्हे शानी एॾी चालाक त कोन्हे पर तव्हांजे साम्हूं चवां थो शानी ॾाढी सुठी आहे सो इन करे इन शाह साहब चए थो त ॿार ॿोली हंज अंदरि कारो कां अहिड़ो ठलो थां वञी भोर न कजे बिल्कुलु सही शाह साहब बिल्कुलु बजा फरमायो त इंसान खे पंहिंजी तबियत में यकसई रखणु घुरिजे इंसान पंहिंजी तबियत में इंसान पंहिंजे मामलात में सभिनि सां सुठो हुजे ऐं उन्हनि खे सही रायो ॾेई छॾे उन्हनि खे सही पंहिंजो मामिलो ॿुधाए छॾे हा छा साहब ॾाढो ज़बरदस्त इहा ॾाढो ज़बरदस्त तव्हां बैत ॿुधायो आहे वरी महिरबानी थैंक यू वेरी मच अॼु बाबू खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अॼु मूं जेको इस्लामियात जो बुक पढ़ियो पिए हुनमें लिखियलु बाब चौथों इख़लाक़ ऐं अदब वॾनि जो हा इस्लामियात असांजे सब्जेक्ट में सभिनीनि पाण पाकिस्तान में रहूं था त असांजे जेको पढ़ूं था त हुनमें इस्लाम वारो जेको सब्जेक्ट आहे ठीकु आहे उन मक़सदु इहो त ॿारनि खे इस्लामी तर्ज़ तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे वॾा थियनि त उनखे इस्लाम जी नुवाह हुजे ॼाण हुजे उन जो बाब चौथो आहे उहो जेको तव्हां ॿुधायो पियो उहो सबक़ु ॾाढो ज़बरदस्त आहे उनमें लिखियलु आहे वॾनि जो अदब कजे ॾिसो वॾनि जो अदब जेको लफ़्ज़ आहे इहो ॾाढो ख़ूबसूरत लफ़्ज़ आहे मूंखे वणंदो आहे ऐं ख़बर छा एज़ अ पेरेंट एज़ अ मां पीउ या तव्हांजी मदर या मां असीं छा था चयूं त ॿार जेके असांजा अचनि था शानी शान आहे मशकू आहे फराज़ आहे अली आहे सोहेल आहे ईफ़ा आहे ऐं बारी आहे आपी डॉक्टर सिंधू आहे ये जेके बि आहिनि माण्हू घर में रहूं था असां माना असांजी ख़्वाहिश आहे एज़ अ पेरेंट त मुंहिंजा ॿार जेके आहिनि से उहे सुठे इख़लाक़ वारा हुजनि अदब कनि वॾनि जो ठीकु आहे सो तव्हां इन सबक़ में लिखियलु छा आहे थोरो तव्हां रोशनी विझो त पोइ असांखे जॾहिं असीं अदब कंदासीं वॾनि जो तॾहिं ई अलाह साईं असांखे ख़ुशि थींदो ऐं तॾहिं पोइ वरी ईअं असां जॾहिं असां हिन जी अदब कंदा न पोइ वरी अगरि असीं जेको उस्ताद जी ॻाल्हि मञूं था ऐं जेको कमु उहो असांजा पेरेंट्स न चइनि उहो न कयूं ऐं जेको कमु चइनि पिया त कयूं उहो कमु न कयूं त अगरि पाण कंदासीं त अलाह ताला नाराज़ थींदो ऐं असांजी जेका माउ आहे न उनजे पेरनि जे हेठां जन्नत आहे हा बिल्कुलु आहे
ऐं असांखे पंहिंजी माइरनि जी ख़िदमत करणु खपे अगरि पाण खे जन्नत हासिल करणी आहे। हा बिल्कुलु, माउ जे कदमनि जे हेठां जन्नत आहे। माउ माना अज़ीम रुतबो आहे माउ जो। माउ खे जीअं माउ जी दिलि रंजाई आहे न, उहो ज़िंदगी में कॾहिं ख़ुशि कोन रहंदो आहे। उहो आउं हूंदुसि, जेकॾहिं आउं पंहिंजी माउ जी दिलि रंजाईंदुसि, तव्हां पंहिंजी माउ जी दिलि रंजाईंदो, ऐं हेॾा शान अगरि पंहिंजी माउ जी दिलि रंजाईंदो, आउं सम्झां थो त माउ जी त कॾहिं बि दिलि न रंजाइजे। छो जो माउ जेका आहे न, उनजी दुआ बि लॻे थी, उनजी पिट बि लॻे थी। त माउ हिन फितरत जे हिसे में, हिन फितरत में माउ इंतिहाई अज़ीम रुतबो आहे, इंतिहाई अज़ीम जेको हुनजो दर्जो आहे माउ जो। तव्हां बिल्कुलु सही था चओ। सो मुंहिंजे ख़्याल में वॾनि जो अदब कजे। अच्छा। वॾनि में उस्ताद बि अचनि था, वॾनि में माउ पीउ बि अचनि था, वॾनि में वॾा भाइर भेणूं बि अचनि था, वॾनि में चाचा मामा बि अचनि था, वॾनि में खोड़ सारा रिश्ता अचनि था। अच्छा। सो सभिनि जी इज़त कजे, इहो असां ते फर्ज़ आहे, ये लाज़मी है। लाज़मी आहे। तव्हां सही था चओ, बिल्कुलु आउं हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। सो अॼोकी ॻाल्हि पाण इन ॻाल्हि ते ख़तमु था करियूं त सभिनि जी इज़त कजे, ख़ासि करे माउ ऐं पीउ जी वॾनि जी इज़त कजे, ऐं इहो असांजो फर्ज़ बि आहे। ठीकु आहे। सुभाणे इंशाअल्लाह पाण खे नवे मौज़ूअ सां मिलंदासीं। तेसिताईं पाण वठंदा पंहिंजे हाज़िरिन खां, पंहिंजे नाज़रीन खां, पंहिंजे व्यूअर्स खां इजाज़त, ऐं इंशाअल्लाह सुभाणे सां ईंदासीं कंहिं नवे मौज़ूअ सां। ख़ुदा हाफ़िज़।